असांजे बहादुर अफ़वाज फौरी तौर ते इंडिया जा 70 राफेल त्यारा किराया उन ते अॼु साल पूरो थी वियो आहे। ऐं जेको 10 मई ते फ़तेह 1 मिज़ाइलनि इंडिया जी तबाही कई उनखे अॼु साल पूरो थियो आहे। असीं ॾाढा ख़ुशि आहियूं त असां वटि एतिरी बहादुर ऐं मज़बूत फ़ौज आहे। पाकिस्तान जी बहादुर फ़ौज आहे जंहिं दुश्मन खे 8 ऐं 9 मार्च ते ॾेखारे छॾियो त पाकिस्तान जी केतिरी बहादुर फ़ौज आहे। जेको दुश्मन पाकिस्तान खे कमज़ोर, पाकिस्तान जी लीडरनि खे कमज़ोर ऐं मुल्क खे कमज़ोर सम्झी रहियो हो, उनजे चीफ ऑफ आर्मी स्टाफ उनखे ॾेखारियो त हिकु ॾींहं जे अंदरि उन्हनि जंग बंदि करे दिखाई। पाकिस्तान एयरफोर्स ने करके दिखाया। पाकिस्तान आर्मी तो अभी बैठी थी, पाकिस्तान आर्मी उठती तो इनका काम ही उतर जाता। खाली एयरफोर्स ने अपनी झलक दिखाई थी तो उसकी आवाज़ पूरी दुनिया में सुनी गई और फ़ोन पे फ़ोन कि हमारे बचाया जाए। हम पाकिस्तान आर्मी के साथ हैं, पाक फौज के साथ हैं, हम पाकिस्तान के साथ हैं। पाकिस्तान जिंदाबाद, पूरी कौम पाकिस्तान के साथ और हम पाकिस्तान फौज के साथ हैं। पाकिस्तान जिंदाबाद, पाक फौज जिंदाबाद।